वक्त वञे थो यार हथन मां वापस सोई वरंदो नाहे। माण्हू मरे थो हिन दुनिया मां दिल मां कंहिंजे मरंदो नाहे। अस्सलाम वालेकुम दोस्तो, प्रोग्राम सरनसरिया पांध में कच्छ भुॼ इंडिया जे ॻोठ अंधो खां मुश्ताक अली नोड़ी जो इंतखाब ही बेहतरीन शायरी। वक्त वञे थो यार हथन मां वापस सोई वरंदो नाहे। माण्हू मरे थो हिन दुनिया मां दिल मां कंहिंजे मरंदो नाहे। खाली हथन सां हर को वींदो हाम अजाई बाक़ी छा लहे। सिर्फ़ कफन जो टुकड़ो ॾींदा बाक़ी कुछ भी घुरंदो नाहे। चार चङायूं चार बुरायूं समुंड में सारियूं ॿोड़े छॾजनि। सच खे छोलियूं छाणे ईंदियूं कूड़ कॾहिं भी तरंदो नाहे। ॾींहं ॾुखनि जा घारे वींदो सख़्तियूं सिर तां वारे वींदो। शख़्स उन्हनि जे यार दलेरी फांसीअ ते भी रड़ंदो नाहे। मज़बूत अंदर मां हर को नाहे ॾुख अंदर खे ॻारींदो आहे। माण्हू साड़ मां टोड़ींदा आहिनि इंसान कॾहिं भी भुरंदो नाहे। वक्त वञे थो यार हथन मां वापस सोई वरंदो नाहे। माण्हू मरे थो हिन दुनिया मां दिल मां कंहिंजे मरंदो नाहे। दिल मां कंहिंजे मरंदो नाहे।